वारे ज़रई पाणी जी खोट ऐं एसडीओ सांगरो ख़िलाफ़ पन्ना शाख जे आबादगारनि हकीम बुघियो ऐं ॿियनि खोजी कुतो साण करे शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि खां थींदे पाणी ॾियो जीअण लाइ पाणी ॾियो पाणी नाहे छो भला करबला करबला सख़्त नारेबाज़ी कंदे अवामी प्रेस क्लब पहुची एहतजाज रिकॉर्ड करायो। मुज़ाहिरीन वधीक ॻाल्हाईंदे चयो त वारे इरीगेशन एसडीओ सांगरो हिकु नाअहल राशि ऑफिसर आहे, ख़बर नाहे किथे गुम आहे। असां हारी पोरियत लखे रुपयनि जा बिज वठी करे पोखिया आहिनि, हाणे पाणी अणलब आहे। असां खोजी कुतो साण करे एसडीओ इरीगेशन जा रिंद खणी ॻोल्हण लाइ निकिता आहियूं, जीअं मिली पवे त पंहिंजो दर्द बयानु कयोसीं। हुननि वधीक घुर कंदे चयो त असां सिंध हुकूमत अॻियां अर्ज़ु रखूं था त हिन नाअहल एसडीओ खे हटाए ईमानदार एसडीओ मुक़ररु करे असांखे ज़मीननि जे लाइ पाणी ॾिनो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची